ही गवर्नमेंट आई है न्याज़ी साहब जी त रोज़ानो 5-10 जेको सो पेट्रोल वठे थो वो 60-70 वारो पेट्रोल हींअर जेको सो 140 ते अची पहुतो आहे। ऐं वो उन पेट्रोल जे वधण जे करे जेके असांजे रोज़मर्रा जूं शयूं आहिनि, अटो आहे, तेल आहे, लूणु आहे, साबुण आहे, त हींअर अटो वो 40 वारो 80 ते वञी पहुतो आहे, 85 ते वञी पहुतो आहे। ऐं ग़रीब माण्हू जी दिहाड़ी उहा ई आहे साॻी 400-500 रुपया 600 रुपया। त हाणे मां सम्झां थो त उहो जेको रोज़ कमाइण वारो मज़दूरी वारो माण्हू आहे उन वीचारे जो को गुज़र सफ़र बि कोन थींदो। हाणे त माण्हू बुखुनि में मरंदा, ख़ुदकुशियूं अॻे ई थियनि पियूं, हाणे त अञा वधीक ख़ुदकुशियूं जेको सो थींदियूं। पेट्रोल हिन महिल जेको हर रोज़ वधण जो सूरत हाल आहे, हर रोज़ 10 रुपया 11 रुपया हर चकर 10-11 रुपया वधंदो वञे। उन सां महांगाई जेका आहे बिल्कुलु तमामु घणी थींदी थी वञे। हर पेट्रोल वधण सां असांजी जेका मईशत आहे उहा अञा तबाह थींदी थी वञे। ऐं हिन महिल जेका शइ ख़रीद कयूं था, चीनी आहे, खंडु आहे, चांवर आहे, अटो आहे, उन जे मथां बि पेट्रोल वधण सां उन रेट में बि इज़ाफ़ो थियणु लॻो आहे। दवायूं आहिनि, जे काफ़ी शयूं आहिनि, ऐं इलेक्ट्रिशन आहे, जेका बि शइ आहे जो उन सां वधंदो वञे। ऐं पेट्रोल घटि थिए थो त शयुनि जो अघु घटि थिए थो, पेट्रोल वधे थो त शयुनि जो अघु वधंदो आहे। असांजी अपील आहे पाकिस्तान वज़ीर आज़म खां ऐं जेको आहे सो आर्मी इदारे खां, चीफ जस्टिस खां, त हिनखे महिरबानी करे हिनखे घटि कयो वञे पेट्रोल खे, त जीअं असां आवाम जे लाइ रिलीफ मिली सघे ऐं असांजूं जेके बि शयूं आहिनि खाइण पीअण जूं या जेका शइ आहे घटि थी सघे। बीण ऐं टीण ते महांगाई थी आहे, पर पेट्रोल जे मामले में ख़ासि करे आए ॾींहुं माना कोई 10-15 ॾींहं नथा गुज़रनि त 10-12 रुपयनि जी वाधि थिए थी, जेका इंतिहाई तारीख़ जी तमामु वॾी वाधि आहे। इन सां ॿी महांगाई बि वधे थी, छो त हर सामान हिकु जॻह खां ॿिए हंधि ताईं पहुचे थो। ट्रांसपोर्ट जे ज़रिए जॾहिं तेल महांगो थिए थो, ट्रांसपोर्ट महांगी थिए थी, त हर चीज़ महांगी थी वञे। त इन सां आवाम ॾाढो जेको आहे ॾुखियो थियो आहे, तकलीफ़ पहुती आहे, ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी जंजाल थी वई आहे। इन जे करे असां मुतालबो कयूं था त फ़ौरन जेको आहे पेट्रोल वरी साॻिए रेट ते 70 रुपया फ़ी लीटर ते आंदो वञे। पेट्रोल वधण सां जेको आहे सो हर चीज़ महांगी थी वञे। उन में खाधे खुराक जो जेके बि ग़रीबनि जूं आहिनि शयूं महांगियूं थियूं वञनि, जंहिंजे करे जेको ग़रीब अवाम पहिरियां ई जेको ही मसइलनि जो शिकार आहे, जेको हिन महांगाईअ जे हिन में पीड़िजे पियो थो, उन ते अञा बि वधीक बर्डन पए थो। त पेट्रोल वधाइण सां गॾोगॾु जेके सभु शयूं वधियनि थियूं, उन में ग़रीब जेको अॼु बेरोज़गारी इंतिहा आहे, अवाम वटि को रोज़गार जो वसीलो कोन्हे। ऐं हीअ जेका गवर्नमेंट रोज़ बरोज़ तेल वधाए थी पई, तो इंतिहाई परेशानी हालत में अवाम आहे। ऐं ही गवर्नमेंट खे इन जे लाइ कुझु को क़दम खणणो पवंदो त हेतिरो अगरि पेट्रोल वधियो त अवाम हिन महांगाई जे दौर में मरी वेंदी।